लेखकनि जी वाक़फ़ियत। परमानंद मेवाराम 1865 खां 1938 ईस्वी ताईं सिंधी नसर जे ओसर में पंहिंजो ख़ासि आस्थान रखे थो। हू आला मज़मून नवीस, लुगत नवीस ऐं अख़बार नवीस हो। हू अटकल 4 दहाका ज्योति मग़ज़िन जो संपादक रहियो। दिल बहार 1904 हुन जे नंढियुनि चश्केदार ऐं गंभीर कहाणियुनि जो मजमूओ आहे। संदसि चूंड मज़मून गुल फुल भाङो पहिरियों 1945 ईस्वी ऐं भाङो ॿियों 1965 ईस्वी में शाया थी चुका आहिनि। संदसि सिंधी इंग्लिश डिक्शनरी 1910 ईस्वी ऐं इंग्लिश सिंधी डिक्शनरी 1933 ईस्वी अॼु बि सिंधीअ जूं मयारी डिक्शनरियूं मञियूं वञनि थियूं। तीर्थ बसंत 1909 खां 1994 ईस्वी नसर जे जुदा जुदा शाखुनि ते काफ़ी संजीदगीअ सां लिखियो आहे। जदीद सिंधी नसर नवीसनि में संदसि आस्थान सभिनी खां मथां लिखियो वञे थो। संदसि मज़मूननि जा मुख्य मज़मूआ आहिनि चिणगूं 1940 ईस्वी, साहित्य सार 1962 ईस्वी ऐं सारंग 1979 ईस्वी। कंवर 1957 ईस्वी में हुन सिंध जे मशहूर भगत कंवरराम जी जीवनी पेश कई आहे, जंहिं ते ख़ासि साहित्य अकेडमी अवार्ड 1959 ईस्वी में मिली चुको आहे। जयराम दास दौलतराम आलमचंदानी 1891 खां 1979 ईस्वी मशहूर क़ौमी अॻवान, तारीख़ नवीस, अख़बार नवीस ऐं खोजनीक विद्वान हो। सिंधी ॿोली, साहित्य, संस्कृति ऐं इतिहास ते हुन 100 खण आलमाणा लेख लिखिया आहिनि। सिंध जी खोज 1993 ईस्वी संदसि चूंड मज़मूननि जो मजमूओ आहे। चेतन लेखराज माड़ीवाला 1916 खां 1984 ईस्वी सिंधीअ जो मशहूर तारीख़ नवीस ऐं मजमूज़ नवीस आहे। इतिहास ऐं सिंधी जीवत ते संदसि अनेक रचनाऊं छपिजी चुकियूं आहिनि, जिन मां मुख्य आहिनि हुमायूं जो ख्वाब 1942 ईस्वी, तारीख़ मजमूआ 1946, इतिहासिक चित्र 1950 ईस्वी, सिंधी जीवन कहाणियूं 1953 ईस्वी ऐं आओ कांगा कर का ॻाल्हि 1966 ईस्वी। प्रोफेसर राम पंजवाणी 1911 खां 1986 ईस्वी लेखक, गायक, अदाकार ऐं तालीमदान। ही अनोखी शख्सियत जो मालिक हो, जिन सिंधियुनि में झूलेलाल खे लोकप्रिय बणाए आशा, आत्मविश्वास ऐं एकता जी भाव भरिया। इन करे खे सिंधियुनि जो कल्चरल एम्बेसिडर कोठियो वेंदो आहे। हुन नावल, नाटक, कहाणी ऐं मज़मून वग़ैरह अदब जे हर शाखा में लिखियो। संदसि मुख्य नावल आहिनि लतीफ़ा 1945 ईस्वी, आहे न आहे 1955 ईस्वी ऐं शल धीअर न ॼमन 1957 ईस्वी। सिंध जूं 7 कहाणियूं 1952 ईस्वी। हुन जे नाटकनि जो मजमूओ आहे। हुन जे चूंड मज़मूननि जो मजमूओ सिपूं आहे। संदसि ॿियूं मुख्य रचनाऊं आहिनि अनोखा अज़मूदा 1962 ईस्वी, विचित्र वाक़िया 1964 ईस्वी ऐं तुंहिंजा मुंहिंजा तजुर्बा 1976 ईस्वी। अनोखा आज़मूदा ते खेसि साहित्य अकेडमी अवार्ड 1964 ईस्वी में ॾिनो वियो। पोपटी हीरानंदानी 1924 खां 2005 ईस्वी जदीद सिंधी अदब में हिकु अहम नालो आहे। हुन कहाणी, नावल, मज़मून ऐं आत्मकथा वग़ैरह अदब जे हर सिन्फ़ में लिखियो आहे। हुन जे कहाणियुनि जा मुख्य मज़मूआ आहिनि कली गुलाब जी, सागर शराब जो 1957 ईस्वी, मूं तोखे प्यार कयो 1975 ईस्वी, ख़िज़ाउनि जो दौर पूरो थियो 1978 ईस्वी। संदसि मुख्य नावल आहिनि मंजू 1956 ईस्वी,
हसरतुन जी तुरबत 1961 ईस्वी, जीअ में झोरी तन में तात 1966 ईस्वी ऐं सैलाब ज़िंदगीअ जो 1980 ईस्वी में। मुंहिंजे हयातीअ जा रोपा सोना वर्क 1981 ईस्वी। संदसि आत्मकथा आहे जंहिं ते खेसि साहित्य अकादमी अवॉर्ड 1982 ईस्वी अता थी चुको आहे। डॉक्टर मोती प्रकाश 1931 खां 2015 तरक्की पसंद धारा जो मशहूर शायर, कहाणीकार, नाटक नवीस आहे। हुन जे शेर जा मुख्य मज़मूआ आहिनि आओ त चोरियूं चंग 1959 ईस्वी में ऐं चिणिग विच चोले 1983 ईस्वी। संदसि मुख्य नाटक आहिनि रात हिकु तूफ़ान जी 1963 ईस्वी ऐं पर्दे अॻियां पर्दे पुठियां 1975 ईस्वी। से सभु सांढियम साहसी 1987 ईस्वी। संदसि सफ़रनामो आहे जंहिं ते खेसि साहित्य अकादमी अवॉर्ड 1988 ईस्वीअ में मिली चुको आहे। ईश्वर चंद्र 1938 खां 1992 ईस्वी नई कहाणी जे दौर जो निहायत पुख्तो लेखक आहे। पंहिंजे कहाणियुनि में हुन हेठिएं विचोले तबिके ऐं विचोले तबिके जे रोज़मर्रा ज़िंदगीअ जो जुदा जुदा कुंडनि खां पुरअसर बयानु कयो आहे। संदसि कहाणियुनि जा मुख्य मजमूआ आहिनि मुअल माकोड़ो 1971 ईस्वी में, पंहिंजे ई घर में 1973 ईस्वी, सुख्त चेहरे वारो माण्हू 1980 ईस्वी ऐं मोटी आयल माज़ी 1981 ईस्वी वग़ैरह।